नाज़रीन, इस्लामाबाद में सन टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां आता राजड़ ऐं मूंसां गॾु आहिनि सिकंदर होलियो साहब। महिरबानी था भलीकार पाण 2 ॾींहंनि जे वक़फ़े खां पोइ प्रोग्राम वरी शुरू कयो आहे। 2 ॾींहं अॻु में जेके पाण ॻाल्हियूं कयूं, अॼु जेका सूरत हाल ॾिसूं पिया बिल्कुलु त उबतड़ आहे। 2 ॾींहं अॻु में इहो हो त लॉन्ग मार्च ईंदो, केतिरा माण्हू हूंदा, कहिड़ो असरु विझी सघंदी, MKM उन जी हिमायत वापसि वठी छॾी। पर कल्ह जीअं लॉन्ग मार्च हिते पहुतो, अलामा ताहिरुल क़ादरी त कल्ह पहिरीं इहो ई ऐलान कयो त असां वटि 4 मिलियन माण्हू मूंसां गॾु आहिनि। पर जेका मुख़्तलिफ़ ज़रिया हुआ ऐं ख़ुदि पाण बि पंहिंजी अखियुनि सां ॾिठो त 30-40 हज़ार माण्हू आहे, अॼु बि वधी 50-60 हज़ार माण्हू पहुता आहिनि। पर ओवरऑल जीअं ई उते पहुतो आहे, उन जीअं हिते कंट्रोल संभालियो आहे त सूरत हाल बिल्कुलु तब्दील थी वई इस्लामाबाद जी। उन खां पोइ वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ के ख़िलाफ़ु सुप्रीम कोर्ट जो ई फ़ैसिलो बि अची वियो। मुख़्तलिफ़ जेके जमहूरियत पसंद दूरियूं आहिनि, उन्हनि जा जेके मौक़िफ़ आहिनि उहे बि मुसलसल साम्हूं अचनि पिया। कल्ह खां वठी वज़ीर आज़म ख़िलाफ़ु हिन फ़ैसिले खां पोइ बि उहे दूरियूं उन पंहिंजे साॻे मौक़िफ़ ते क़ाइमु आहिनि त कंहिं बि तौर ते जमहूरियत पटड़ी तां न लहणु खपे ऐं हीअ सॼी हिकिड़ी साज़िश जो हिसो आहे। हाणे आया जेके इवेंट थियनि पिया, लॉन्ग मार्च, उन में ताहिरुल क़ादरी जो राति इहो ऐलान अथव क़ौमी ऐं सूबाई असेंबलियूं टोड़ियूं वञनि, हुकूमतूं बरतरफ़ कयूं वञनि। हीअ सभु अॻूणा सदर, वज़ीर आज़म ऐं वॾा वज़ीर थी विया। ऐं उनखां पोइ सुप्रीम कोर्ट जो इहो फ़ैसिलो त हिनखे पाण में ॻंढे सघूं था, नथा ॻंढे सघूं। ऐं जेका अॻु में थ्योरी हली पए त एस्टेब्लिशमेंट जी का सपोर्ट आहे, परॾेही क़ुवतुनि जी सपोर्ट आहे। अलामा ताहिरुल क़ादरी जेको अॼु ख़िताबु कयो, हुन में ख़ासि तौर ते हिकिड़ो वॾो हिसो जेको हुन अंग्रेज़ी में जेको ख़िताबु कयो आलमी बिरादरी खे मुखातिबु थींदे, हिते सफ़ारत ख़ाननि खे, त उहो सॼो पैगाम केॾांहुं वियो ऐं उन में सॼो ज़ोर इहो त दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदी जे ख़िलाफ़ु इहा हुकूमत कुझु कोन करे सघी, का दहशतगर्दी के ख़िलाफ़ु क़ौमी कानून न अची सघियो, पॉलिसी न आई। ऐं हीअ जेके हुकूमतूं आहिनि इहे पाण दहशतगर्दी खे सपोर्ट करे रहियूं आहिनि। त ओवरऑल हाणे जेका सूरत हाल साम्हूं आई आहे, इनखे कीअं ॾिठो तव्हां? लॉन्ग मार्च में माण्हू वेठा आहिनि ऐं उन्हनि जी जेको जज़्बो आहे, जीअं उहो चार्ज क्राउड माण्हू चवंदा आहिनि, उहो क्राउड हिकिड़ो नज़र अचे थो। त हाणे सूरत हाल केॾांहुं वेंदी पई नज़र अचे? त ॻाल्हि इहा आहे त हीउ हिकिड़ो पूरो प्लान स्क्रिप्ट थो लॻे ऐं हीअ स्क्रिप्ट स्टार्ट तो थियो जेको बज़ाहिर नज़र अचणु कोयटा मां। पहिरियां हज़ारा बिरादरी जा माण्हू शहीद थिया, उन्हनि जा लाश हुते 3 ॾींहं रखी धरणो हणी वेठा रहिया। जंहिंखां पोइ मुतालबो आयो त गवर्नर राज लागू कयो ऐं गवर्नमेंट पहिरियां सोचींदी रही, परेशान हुई। उनखां पोइ आहे त फ़ौज जे हवाले कयो। नेट अल्टीमेटली प्राइम मिनिस्टर वियो, राति जो 2:45 बजे उन्हनि गवर्नर राज उते इम्पोज़ कयो ऐं वापसि मोटी आया। पोइ ताहिरुल क़ादरी साहिब जो लॉन्ग मार्च हो, 10 तारीख़ ताईं डेडलाइन हुई, हर कंहिं पे सम्झो त मामिलो थींदो, छा थींदो न थींदो, अलाह हेठि मथे ॻाल्हि। 13 तारीख़ ते निकिता त 2-4 हज़ार माण्हू हुआ। पोइ होरियां हुनखे पुठियां माण्हू रैली गॾु कंदा विया। 10,000, 15,000, 30,000, 40,000 माण्हू वञी पहुता। हिकिड़ो वॾो ट्रैप हुकूमत खे इहो ॾिनो वियो त माण्हू घटि ईंदा। ज़ाहिर इस्लामाबाद एॾो सेंसिटिव, माण्हू त अची विया ऐं माण्हू अची विया त जीअं अची विया, तव्हांखे यादि आहे त पहिरियां ताहिरुल क़ादरी बि तमामु पंहिंजी हिकिड़ी टीम वर्क कयो, हुकूमत सां मुआहिदा कयूं त पहिरियां असांखे सऊदी पार्क में उते स्टेट ठाहिण ॾियो, F9 पार्क में गाॾियूं बीहारींदासीं, पार्किंग जी फैसिलिटी उते हूंदी। जीअं आया राति तव्हां ॾिठो त राति जो 2:45 बजे अचे, अचानक हुननि पहिरियां हुकूमत सां मुआहिदो तोड़ियो। हुननि चयो बाबा हिते ख़िताबु कोन थींदो, ख़िताबु थींदो पार्लियामेंट जे अॻियां D चौक वटि, जिते अॼु सुबुह जो हुननि ख़िताबु कयो। ख़ैर उन खां अॻु में राति जो हुननि जेको 4 हिकिड़ी वॾियूं स्वीपिंग स्टेटमेंट्स ॾिनियूं त हीअ बिल्कुलु करबला जो माहौल आहे, यज़ीदनि सां जहिड़ो आहे, ऐं जेके ॿार आहिनि उहे मतिलबु इमामनि जे ॿारनि वारो कमु कनि ऐं वटेवर। उन खां पोइ जेका हुन वॾे में वॾी ख़तरनाक ॻाल्हि कई त बाबा अॼु हुकूमत ख़तमु, वज़ीर आज़म ख़तमु, वज़ीर सदर काबीना सभ जो सभु साबिक़ा थी विया। ऐं हुन चयो त सुभाणे 11 वॻे मां ख़िताबु कंदुसि। ऐं 11 वॻे आया त थोरो ख़िताबु लेट कयूं, तव्हां बि हुते हुया, असां बि हुते हुयासीं। ख़िताबु हलंदे हलंदे सुप्रीम कोर्ट मां फ़ैसिलो अची वियो त वज़ीर आज़म हिकिड़ो पुराणो रेंटल पावर प्रोजेक्ट वारो केस हो, जंहिंमें केस में हलियो, लो प्रोफाइल केस हो, कंहिं एक्सपेक्ट न पियो कयो किथां उहो निकितो केस ऐं कीअं आम हाज़िरी मां उनखे उन्हनि एॾो हाई प्रोफाइल करे हिकिड़ो पूरो तव्हां ॾिसो त इन्हनि सभिनी खे शयुनि खे जोड़ियो त उते उन्हनि नफ़ल बि शुक्राने अदा कया, माण्हू ख़ुशि पिया ऐं हिकिड़ो ॿियो सीन थी वियो। निशान सभु कुझु हाणे इन मां अधु फतेह थी वई, अधु सुभाणे थी। हाणे तव्हां ॾिसो त गवर्नर रूल बलूचिस्तान में उते ट्रैप,
इस्लामाबाद में माण्हू इंटर कनि ट्रैप सॼे अरसे दौरान लाहौर खां इस्लामाबाद ताईं कंहिं क़िस्म जी रुकावट न, हिते रहमान मलिक मुख़्तलिफ़ थियरी ॾींदो रहियो, उतां निकिरी आया, हाणे अचे पहुता डी चौक वटि। ईअं हिकिड़ो गाॾियुनि जे अंदरि हिकिड़ी हूंदी आहे न हेतिरा 1000 सीसी, त अॼु त हुनखे 10,000 सीसीअ जो हिकिड़ो हार्स पावर वारो इंजेक्शन मिली ऐं उन्हनि खे एॾो वॾो पावर मिलियो जो हाणे उहे माण्हू हेॾा केॾा वेंदा, माण्हू हिते अची विया। तव्हां पाण बि ॾिठा, माण्हू असां बि ॾिठासीं, अॼु बीणा टीणा थी विया। ऐं अहिड़ी सूरत हाल में सुप्रीम कोर्ट जो इहो एडवेंचर, ऐं हाणे ॾिसो सिंध जे अंदरि इहा बाहि भरी थी आहे, माण्हू फायरिंग पिया कनि ऐं इहो अहसासु वधंदो। पर हुन में हिकिड़ी ॻाल्हि जेका वाज़े थी आहे ॿिन्ही टिनी अमलनि मां, त गवर्नमेंट तमामु डिफेंसिव आहे, पोइ आहे संभाले पेर रखे थी, फूके थी। हुते कोयटा में एक्शन में खयूं त अञा ताईं 24 कलाकनि में 48 कलाक थी विया आहिनि, अञा हुते उहो कोयटा में एक्शन वाज़े नथो अचे। हिते जेको मामिलो आहे हिते इस्लामाबाद जे अंदरि, उहो परियां चऊं त बाबा 3 एसआर हूंदा, परियां FC कंदी, पोइ रेंजर्स कंदी, पोइ पुलिस कंदी, पर हिन महिल ताईं बज़ाहिर उहो कन्फ्रंटेशन जो माहौल कोन्हे को, पर टेंशन त वधी वियो। हाणे इहे माण्हू बि हिते वेहिजी विया, साम्हूं पार्लियामेंट आहे। अॼु हाणे वज़ीर आज़म जेके नाल हिननि फ़िलहाल त गिरफ़्तार थींदो, गिरफ़्तारी खां पोइ सुवाल पैदा थींदो, मुल्क जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो बहरान अचे पियो जो उनजी अॻी जेका स्टेज ईंदी। हाणे ईअं न थिए जो इतिहादी पार्टियूं जीअं MQM अॻ में हुई हिननि सां गॾु तायल कादरी सां हली वई, वरी उहो अॼु इजलास पिया कनि, ऐं जेकॾहिं इमरान ख़ान कॉल थो ॾिए ऐं जेका लॻे पई त कॉल अचे पई, त उन खां पोइ त सूरत हाल तब्दील थी वेंदी। त माना हिकिड़ो वाज़ ट्रैप आहे ऐं हिकिड़ो प्लैंड स्क्रिप्ट आहे जंहिं तहत हुकूमत खे अहिड़ी धारा मानो थो वञे जो हिकिड़ी बिल्कुलु वाज़ गवर्नमेंट जो हिकिड़ो प्लान हो त हीअ हाणे टर्म पूरो पियो थिए ऐं नेक्स्ट केयरटेकर ईंदो ऐं हीअं हिसाब किताब ईंदो ऐं वर्किंग सां अॻिते इलेक्शन थींदी, त हाणे उहो प्लान नज़र नथो अचे। हाणे बल्कि फोर्स इहो थींदो त इहा गवर्नमेंट त रिज़ाइन करे, अल्टीमेटली प्रेसिडेंट बि रिज़ाइन करे, नंबर ॿियो त केयरटेकर गवर्नमेंट अचे, ऐं पोइ केयरटेकर गवर्नमेंट खे छा कंदा, जेका पुरानी थ्योरी आहे जेका नेशनल गवर्नमेंट वारी, त फ़िलहाल त हुनखे हलाईंदा 90 ॾींहंनि जो, पोइ इन ई सुप्रीम कोर्ट ॾे खणी ईंदा। ऐं पोइ सुप्रीम कोर्ट तव्हांखे यादि आहे जॾहिं मुशर्रफ जी टेक ओवर थी 99 में, त उन्हनि खे न रुॻो पावर ॾिनो एक्सटेंशन जो, पर 3 साल वधाए ॾिनो, त ही चीफ जस्टिस आहे। यस, आइन में तरमीम जा इख्तियार बि न ॾिना, ऐं जेको मौजूदा चीफ जस्टिस आहे उहो हुन बेंच जो मेंबर हो, बिल्कुलु हुन बेंच जो मेंबर हो। पर हुन खां पोइ तव्हां ॾिठो त हू सफ़ेद हुनजा सभु गुनाह धोपिजी विया, ऐं उहो ई CJ साहब तव्हां ॾिठो त सॼे पोयनि हिननि 5-7 साल अॼु त उहे सभु असांजी जेके धुरियूं आहिनि, लीगल एक्सपर्ट्स आहिनि, ॿिया आहिनि, उहे त सभु अॼु चवनि पिया न त असांजी कहिड़ो माण्हू हो जंहिंजे लाइ असां जिदोजहद कई आहे। तमामु मायूसी थी आहे, अॼु तमामु मायूसी थी आहे। लीगल एक्सपर्ट्स, हुनजे तहरीक जा कारवान जा माण्हू, पॉलिटिकल माण्हू, आम माण्हू, फ्री फायर न्यूट्रल जेके इंडिपेंडेंट माण्हू आहिनि, तव्हां ॾिसो त अहिड़ी सूरत हाल जे अंदरि जिते अहिड़ी सेंसिटिव जाइ ते हिकिड़ा 40-50 हज़ार माण्हू अची विया आहिनि जेके अला पिया कनि ऐं मरण खां घटि ॻाल्हि कोन था कनि, गवर्नमेंट जी टॉपल था कनि। हू राति जो अचे चए थो, अॼु हुन ॾिठो त हुन फेरो खाधो, राति चवंदो बाबा गवर्नमेंट ख़तमु ऐं सभु साबित थी विया। अॼु सुबुह जो हुन ख़िताबु आर्टिकुलेट कयो, जंहिं बि हुननि जो स्क्रिप्ट तयारु कयो आहे, हिकिड़ो हुन ख़िताबु कयो कैबिन मां वेही अंग्रेज़ीअ में, डिप्लोमेटिक इनक्लेव खे, दुनिया सॼीअ खे, मीडिया खे, उन जे अंदरि तव्हां ॾिसो त कंहिं बि क़िस्म जी इहो गार गंद अटैक ऐं ॿियो न हो, तमामु त बाबा हीअ वारनि टेरनि में फेल थिया। हीअ मामिलो सॼो मगरिब खे जेको सॼो अट्रैक्शन, मगरिब जी अट्रैक्शन कहिड़ी आहे, वारनि टेरनि, मगरिब जी अट्रैक्शन कहिड़ी आहे त इस्लाम हिकिड़ो लिबरल डेमोक्रेटिक हुजे, हिकिड़ो फोर्स जेका पाकिस्तान खे हैंडल करे, एॾो सेंसिटिव स्टेट आहे। अच्छा, ॿियो जेको उर्दू ख़िताबु कयो, हिकिड़ी जाइ चऊं बि त हाणे अंग्रेज़ी ख़तमु, उन खां पोइ हुननि जेको अचे किसो शुरू कयो त उन जे अंदरि क़ुरान ते कसम ऐं माण्हुनि खे हलफ़ खणाइणु, उन्हनि खां इहो वाइदो इक़रार वठणु त तेसि ताईं न वेंदा। इमाम हुसैन जो किरदारु अदा कंदो, ज़ैनुल आबिदीन जो उन जे अंदरि स्टेट ॾाढी, ज़ैनब जो कंदो, मासूम अली असगर जो कंदो, बीबी सकीना जो तव्हां किरदारु अदा कंदो, गौसुल आज़म जा, यानी कि हिकिड़ी ऐं उन में जेका ड्रामा ई हुनजो अंदाज़ हो, रोइण वारो अंदाज़, रुना बि हिकिड़ी जाइ ते रुना बि। अच्छा, उन में हाणे ॾिसो हाणे इदारा किथे आहिनि असांजे मुल्क जे अंदरि, हूअं तव्हांखे यादि आहे त हर ॻाल्हि टाइम थियो हिकिड़े ब्रेक ते हलूं था। नाज़रीन, असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, अचूं था नंढड़ी साई खां। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भलीकार। हाणे असां सां गॾु वीडियो लिंक ते आहिनि कराची मां सिंध TV न्यूज़ जा डायरेक्टर करंट अफेयर्स मोहसिन बबर। मोहसिन, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम अता। मोहसिन, अॼु को जेको ॾींहुं आहे उहो पाकिस्तान जी जेका सियासी तारीख़ आहे उनजो तमामु अहम तरीन ॾींहुं आहे। हिन ॾींहं ते जेके हिन वक़्त ताईं वाक़िया थी चुका आहिनि उहे सभु वाक़िया सॼी क़ौम जे साम्हूं आहिनि। असां हितां वफ़ाक़ी गादी वारे शहर मां तव्हां खां इहो ॼाणणु चाहियूं था, हिते रिपोर्ट्स आहिनि त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको ख़ासि करे सुप्रीम कोर्ट जो डिसीजन आयो वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ जी गिरफ़्तारी वारो, उनखां पोइ मुख़्तलिफ़ शहरनि में फायरिंग थी आहे, दुकान बंदि थी विया आहिनि, आवाम शदीद
रद्द अमल जो इज़हार कियो आहे। इन हवाले सां तव्हां खां असां जेकॾहिं ॼाणणु चाहियूं छा सिचुएशन आहे सिंध में? अता सिंध जी सूरत हाल इहा आहे त वाकई कुझु इलाइक़नि में इतला मिलनि पिया, शहर बंदि थियनि पिया। ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी जो स्ट्रॉन्ग होल्ड आहे ऐं हमेशह इहो पहिरीं दफ़ा न आहे थियो। इन खां पहिरीं बि जॾहिं सुप्रीम कोर्ट जा कुझु हिकु ॿ अहिड़ा फ़ैसिला आया हुआ, गिलानी साहब जो फ़ैसिलो आयो हो, तॾहिं बि अहिड़ी क़िस्म जो रिएक्शन असांखे ॾिसण में आयो। पर हाणे इहो रिएक्शन कहिड़ो मोड़ वठे थो, इहो रिएक्शन किथे केसीं ताईं पहुचंदो, इहो अञा वक़्तु ॿुधाईंदो। छाकाणि त पीपल्स पार्टी हुकूमत जो अञा फॉर्मल रिएक्शन हिन हवाले सां न आयो। हींअर 5 बजे कराची में इजलास सदर साहब घुरायो आहे, इस्लामाबाद में इजलास थी रहियो आहे। त जेसीं ताईं फॉर्मल रिएक्शन न ईंदो पीपल्स पार्टी तरफ़ां तेसि ताईं कुझु चवणु वक़्तु खां अॻु आहे। ऐं ॾिसूं था त हीउ जेको हुकुम आहे सुप्रीम कोर्ट जो, इन ते अमल दरामद जो तरीक़ेकार कहिड़ो थींदो, या वाकई अमल दरामद थींदो या न थींदो, ऐं उन जे नतीजे में जेकॾहिं वज़ीर आज़म साहब खे गिरफ़्तार कयो वञे थो त उन जे नतीजे में छा काबीना रहंदी न रहंदी, इहे हिकिड़ा कानूनी सवाल आहिनि जिन जो अञा जवाबु बाक़ी आहे। तंहिंजे करे सिंध में जेको बि रिएक्शन आहे इहो सभु रिलेट करे थो इन्हनि फ़ैसिलनि सां, इन्हनि अमलनि सां। सिंध में ज़रूरु सिंध जा माण्हू हमेशह जमहूरियत पसंदि रहिया आहिनि ऐं कॾहिं बि कंहिं बि ग़ैर जमहूरी अमल जी हुननि सदाईं मुखालफ़त कई आहे, उहो कहिड़े बि पार्टी सां तालुक़ु छो न हुजे। तंहिंजे करे अञा इन्हनि फ़ैसिलनि जी वज़ाहतूं अचणियूं आहिनि। छाकाणि त हिकिड़ी तलवार लटके पई, उहा तलवार इहा आहे त शायदि इन सॼे निज़ाम जी तॾा वेड़ थी वञे। तंहिंजे करे मोहसिन पाण तव्हांखे यादि हूंदो हितां राजधानी टाइम पाण जॾहिं गॾियल प्रोग्राम कयो पियो पाण गॾिजी, उन वक़्तु पाण इहो शयूं डिस्कस कयूं त हिन वक़्तु इस्टेब्लिशमेंट वटि या जेके असांजा सगारा इदारा आहिनि उन वटि हिकिड़ो प्रोपोज़ल आहे अंडर डिस्कशन, जंहिंमें इहो आहे त हीअ हुकूमत वञे, हिन खां पोइ को 2 सालनि लाइ को निगरान सेटअप अचे, टेक्नोक्रेट्स जो सेटअप अचे ऐं उहो सेटअप अचे ऐं 2 साल 3 साल उनखे हलाइजे, जंहिं दौरान सॼो एहतिसाब कजे हिन दौर दौरान जेके करप्शन थी आहे, बदुनवानियूं थियूं आहिनि, जेके मसइला थिया आहिनि, ऐं उनखां पोइ इलेक्शन्स कराइजनि। त उन हवाले सां अॼु जेके इवेंट अॼु ऐं कल्ह थिया आहिनि, हिक ॿिए जे पोयां थियनि पिया, ताहिरुल क़ादरी जो लॉन्ग मार्च, उनखां पोइ सुप्रीम कोर्ट जो डिसीजन, उनखां पोइ अस्करी इदारनि पारां अञा ताईं को बि रिएक्शन साम्हूं न आयो। त तव्हांखे इहो नथो लॻे त उहा जेका थ्योरी हुई, उहे जेके इतला हुआ, उन सॼी थ्योरी ते हाणे कमु थिए पियो? अता इहो बिल्कुलु इहे त पोयनि 2 सालनि खां इहा थ्योरी हले पई, इहो जेको डॉक्ट्राइन आहे टेक्नोक्रेटिक सेटअप जो। पर मसइलो हमेशह पहिरें ॾींहं खां इहो हो त इहो मुमकिन कीअं थींदो, इन जो तरीक़ेकार छा आहे, आइन में इन जो तरीक़ेकार छा ॾिनल आहे। प्रेशर करे ताहिरुल क़ादरी जहिड़े माण्हुनि जे ज़रिए प्रेशर करे इस्टेब्लिशमेंट जेकॾहिं इहो ईअं आहे, ऐं पोइ उन खां पोइ हीअ टाइमिंग जेका सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी आहे, त पोइ त इन जो हल इहो थींदो त इहा हुकूमत वेंदी त टेक ओवर करिणो पवंदो, ऐं उनखे पोइ उन टेक ओवर खे जेकॾहिं फ़ौज टेक ओवर करे थी त सुप्रीम कोर्ट उनखे उनजी ताईद कंदी। पोइ तंहिंजे करे इहो अञा ॾुखियो आहे, एतिरो सवलो कोन्हे। अञा बि इहो टेक्नोक्रेट वारा ख़्वाब जंहिंजा बि हुआ, डिज़ाइन जंहिंजो बि हो, इहो अञा एतिरो सवलो कोन्हे त इहो हिकदमि थी वञे ऐं सुभाणे खां इहो सिलसिलो शुरू थी वञे। अञा घणो कुझु करिणो आहे, घणो कुझु थियणो आहे, उन खां पोइ नज़र ईंदो त इहो टेक्नोक्रेटिक सेटअप कीअं थो अचे। पर अञा बि आइन में हिन जी का बि गुंजाइश कोन्हे टेक्नोक्रेट सेटअप जी, जेसीं ताईं फ़ौज टेक ओवर नथी करे ऐं उनखे पोइ सुप्रीम कोर्ट उनजी ताईद तस्दीक नथी करे। इन खां अलावा त असांखे को रस्तो नज़र नथो अचे। आता अच्छा मोहसिन, हिकिड़ी ॻाल्हि तव्हां कई वज़ीर आज़म जी गिरफ़्तारी जे हवाले सां, त मुख़्तलिफ़ आइन माहिरनि जा राया बि असां अची चुका आहिनि, ऐं आइन बि बिल्कुलु वाज़े आहे त सिर्फ़ु सज़ा याफ़्ता शख़्स ई नाअहल थी सघे थो नेशनल असेंबली, प्रोविंशियल असेंबली या सेनेट जी सीट तां। त हीअ त रुॻो गिरफ़्तारी जा हुकुम आहिनि, केस कोन्हे हलियो, अञा ताईं का सज़ा वज़ीर आज़म खे न आहे आई। त जॾहिं गिलानी साहब खे सज़ा वारो मामिलो उन वक़्तु बि एतज़ाज़ हसन, आसमा जहांगीर, इन्हनि सभिनी जा जॾहिं असां ॿुधा हुआ मुख़्तलिफ़ राया, त उन्हनि जो इहो चवणो हो त उहो अडेला जेल मां वेही बि हुकूमत हलाए सघे थो। उते त सज़ा वारी ॻाल्हि ई, हिते सज़ा कोन्हे, रुॻो गिरफ़्तारी जा वारंट जारी थिया आहिनि। त आइन त बिल्कुलु क्लियर आहे त वज़ीर आज़म रहंदो। तव्हां सम्झो था त हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको असां हिस्सा ई ॾिठो आहे त लाॻीतो हथियार फिटा कंदी रही आहे, गोॾा खोड़ींदी रही आहे मुख़्तलिफ़ इश्यूज़ ते, त छा हींअर स्टैंड वठंदी, पंहिंजे वज़ीर आज़म खे कंटिन्यू कराईंदी, जेल मां बि पंहिंजी वज़ारत उज़्मा हलाईंदो? ॾिसो, एडवेंचर कुझु बि थी सघे थो हिन मुल्क में। अतः हिन मुल्क में एडवेंचर मुख़्तलिफ़ क़िस्म जा थींदा रहिया आहिनि, ऐं को शक न आहे त हिन भेरे बि समूरियूं धुरियूं, मां सिर्फ़ु पीपल्स पार्टी जी ॻाल्हि कोन थो कयां, बाक़ी समूरियूं धुरियूं बि आहिनि।
उहे बि को न को एडवेंचर करे सघनि था। पर हाणे इहो कीअं थींदो, प्राइम मिनिस्टर खे गिरफ़्तारी थींदी, पर हिकिड़ो अञा ऑप्शन मौजूदु आहे, उहो ज़मानत जो आहे। लीगल एक्सपर्टनि जो चवणु आहे त ज़मानत बि प्राइम मिनिस्टर साहिब जी थी सघे थी, ऐं उहा ज़मानत जेका आहे उन जी सूरत में इहो सिलसिलो ईअं ई जारी रहंदो। हाणे उहो ज़मानत कॾहिं था कराइनि, नैब जी रिपोर्ट जेसिताईं न ईंदी, नैब पंहिंजी रिपोर्ट जेसिताईं न ॾींदी, तेसीं ताईं अञा मामला कुझु क्लियर न आहे। तंहिंजे करे अञा वज़ीर आज़म गिरफ़्तारी अडियाला जेल में हुकूमत हलाइण जो सवाल बि परे नज़र अचे थो मूंखे। अच्छा मोहसिन, कल्ह ताईं पाण ॾिठो अलामा ताहिरुल क़ादरी जे लॉन्ग मार्च खां पोइ जेके असांजूं मुख्य सियासी धारा वारियूं पार्टियूं आहिनि, मुस्लिम लीग नून आहे, मुस्लिम लीग काफ आहे, अवामी नेशनल पार्टी आहे, जमियत उलमा इस्लाम फज़लुर रहमान ग्रुप आहे, इहे सभु असांखे हिकिड़े पेज ते नज़र आयूं ऐं उहे सभु इन ई राय जी हुयूं त हीअ जमहूरियत खे डीरेल करण जी साज़िश आहे। अॼु जॾहिं वज़ीर आज़म खे सज़ा आई आहे, हिन सज़ा में तव्हां खे इल्मु आहे त इहो जेको पिटीशन खणी वियो हो, फैसल साले आयात आहे, जेको मुस्लिम लीग काफ सां जंहिंजो तालुक़ु आहे। मुस्लिम लीग नून जो ख्वाजा आसिफ़ बि हिन में धुर बणियल हो। त हाणे वज़ीर आज़म जी सज़ा आई आहे, इन खां पोइ इहे जेके दुरियूं, जेके जमहूरियत पसंदि दुरियूं असां जिन खे चऊं था, उहे असांखे साॻे पेज ते नज़र ईंदियूं या हिन डिसीजन खां पोइ उन्हनि में वरी उहे विचोटियूं असांखे नज़र ईंदियूं? अतां नून जी पॉलिसी त नज़र अचे पई, जेके स्टेटमेंट अचनि पिया, ऐं हाणे बि प्राइम मिनिस्टर जे इन गिरफ़्तारी वारे ऐलान खां पोइ बि जेके स्टेटमेंट नून जा अचनि पिया, उहे त प्रो पीपल्स पार्टी असांखे नज़र अचनि पिया त शायदि पीपल्स पार्टी खे न छॾनि। प्रो पीपल्स पार्टी या प्रो जमहूरियत? जमहूरियत जी ॻाल्हि पीपल्स पार्टी बि करे थी, सिस्टम खे डीरेल न करण जी ॻाल्हि पीपल्स पार्टी बि करे थी। प्रो पीपल्स पार्टी मां इन करे चवां थो त हुकूमत में वेठा आहिनि, तंहिंजे करे हुकूमत में जेका उन्हनि ॻाल्हि कई आहे, नून उन्हनि खे सपोर्ट कंदी नज़र अचे थी। क्यू जी अञा पॉलिसी वाज़े न आहे। फैसल सालेहात जो मामिलो ॾिसो, उन महिल बि ज़ाती घणो हो, उनजो को क्यू जी या स्टेटमेंट या क्यू जी पोज़ीशन न हुई। फैसल सालेहात जो मामिलो पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ ज़ाती हुनजे नोयत जो हो, ऐं हुन इहो बुग़्ज़ मुआविया में उन महिल इहो कयो। बहरहाल जेकॾहिं करप्शन थी आहे, ऐं जेकॾहिं वाक़ई करप्शन साबित थिए थी, पोइ त राजा परवेज़ मुशर्रफ हुजे, केरु बि हुजे, उनखे गिरफ़्तार करणु घुरिजे। टाइमिंग जी ॻाल्हि आहे त ताहिरुल क़ादरी जे जलसे सां गॾु इहो फ़ैसिलो अचे थो। इन टाइमिंग खे जेको आहे तमामु घणो अहमियत ॾिनी वञे पई त छा वाक़ई बि सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो इंडिपेंडेंट आहे, या उहे जेके ॻाल्हियूं हलियूं पिए त इहे ताहिरुल क़ादरी खे एजेंडा तहत आयो आहे, त उन खे शायदि इन सां एसोसिएट करे सघिजे थो। मोहसिन, आख़िरी सवाल इहो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इहा हुकूमत जंहिंजा 5 साल मुसलसल हुन ते मुख़्तलिफ़ इल्ज़ाम लॻंदा रहिया, बेड गवर्नेंस, करप्शन, पंहिंजा नवाज़ी, पोइ मुख़्तलिफ़ इल्ज़ाम आहिनि, जंहिंमें यानी कि मुकमिल तौर ते हिनखे नाकाम हुकूमत हिकिड़ो करार ॾिनो पियो वियो। हिन मौक़े ते जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हीअ हुकूमत इन नमूने सां बरतरफ़ कई थी वञे, उनखे मजबूर कयो थो वञे, 1.5-2 महीनूं ई अॻु इक़्तिदार खां धार थियण ते, त छा पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ो भेरो ॿीहर क़ौम जे अॻियां मज़लूम बणिजी अची सघे थी? पीपल्स पार्टी खे हिकिड़ो इहो चांस मिली सघे थो? अञा ॾिसो, अता हुकूमत बरतरफ़ी जी का बि ॻाल्हि कोन थिए, इहो रुगो ताहिरुल क़ादरी जो मुतालबो ज़रूरु आहे, पर सुप्रीम कोर्ट हुकूमत जी बरतरफ़ी जी का बि ॻाल्हि कान कई आहे। उन्हनि प्राइम मिनिस्टर जी गिरफ़्तारी जी ॻाल्हि कई आहे, ऐं जेकर सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे तनाज़ुर में नथो चवां, अलामा ताहिरुल क़ादरी जा मुतालबा, इस्लामाबाद में 60-70 हज़ार माण्हुनि जो इहो धरणो, उनखां पोइ जेके मुख़्तलिफ़ इशारा आहिनि त एस्टेब्लिशमेंट हिन जे पोयां आहे, उहे सभु शयूं पाण जेकॾहिं पाण में ॻंढे ॾिसूं था, ऐं हिन क़िस्म जी का सूरत हाल पैदा थिए थी, त उन सूरत हाल में तव्हां खां पुछां थो। अता एतिरो सवलो कोन्हे इहो कंहिंजे लाइ बि, इस्टेब्लिशमेंट जे लाइ त ठीकु आहे, सवलो हुजे, टेक ओवर करे वञनि, पर अगेन अॼु ॾिसो, कल्ह बि सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जो स्टेटमेंट हुई, अॼु बि हुई, त हू सिस्टम खे डीरेल थियणु कोन ॾींदा, जमहूरियत खे डीरेल थियणु कोन ॾींदा, चूंडूं पंहिंजे टाइम ते थींदियूं, इहो सुप्रीम कोर्ट तरफ़ां। तंहिंजे करे जेकॾहिं इस्टेब्लिशमेंट इहो कमु करे थी, त उन्हनि खे सुप्रीम कोर्ट जी ताईद उन ते अॻुवाट कमु, एडवांस में कमु करणो पवंदो, ऐं जॾहिं हुतां सिग्नल मिलंदो त वाक़ई असां इहो कमु करण वारा आहियूं, तव्हां असांखे ताईद असांजी कजो ऐं तौसीक़ कजो, उन खां पोइ ई इहो कमु थींदो। अदरवाइज़ मां नथो सम्झां त हिन खां अॻु में इहो कमु थी सघे थो। ज़रूरु इहा ॻाल्हि मुतालबो हुननि जो आहे, हिन जो ख़दशो ज़रूरु बरक़रार आहे, हिन जो ख़तरो ज़रूरु बरक़रार आहे, पर इन खे इम्प्लीमेंट करण में अञा बि काफ़ी कबातूं आहिनि, अञा बि काफ़ी रुकावटूं आहिनि, जिन खे दूरि कबो। छाकाणि त नून लीग, पीपल्स पार्टी, ANP ख़ासि तौर ते, इहे टई धुरियूं इन सॼे जमहूरियती तड़ावेट जेकॾहिं थी, त इन ते सख़्तु एहतिजाज थींदो, ऐं इहे रिएक्ट कंदियूं इन ते। माना तव्हां फ़िलहाल नथा सम्झो त इहे जेके बि इवेंट्स आहिनि, इहे हिक ॿिए सां सलाह ॾियल आहिनि, अञा ताईं तव्हां सम्झो था त इहे हर जेके बि हिन वक़्त वाक़िया थिया आहिनि, उहे पंहिंजे टाइम ते धार थिया आहिनि, उनजो पाण में को बि ॻांढापो कोन्हे?
न मां बिल्कुलु इनखे रद्द नथो करे सघिजे त जो पाण में ताल्लुक़ आहे ही सिर्फ़ु ॾिसणो इहो आहे त हाणे कुझु अहिड़ियूं शयूं थींदियूं, कुझु अहिड़ा अमल थींदा जंहिंसां ज़ाहिर थींदो। मां चवां पियो जेसिताईं पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ सरकारी तौर ते साम्हूं नथो अचे, उन मां तक़रीबन वाज़े ख़बर पइजी वेंदी त हालतूं केॾांहुं वञनि पियूं। जेसिताईं उहो मौक़िफ़ साम्हूं न ईंदो त पाण मफ़रूज़नि सां ज़रूरु कमु वठी सघूं था, पर इनखे यकीनी तौर ते कुझु नथा चई सघूं। चलो, वॾी महिरबानी मोहसिन, असां सां गॾु रहियो तव्हां। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, टाइम वरी हिकिड़े ॿिए ब्रेक जो थियो आहे। हलूं था ब्रेक ते, ब्रेक खां वापसि अची आऊं सिकंदर वरी इहे सभु जेके इशूज़ आहिनि, जेके हेसिताईं मामला साम्हूं आया आहिनि, उन ते पंहिंजो डिस्कशन जारी रखंदासूं। वेलकम बैक नाज़रीन, असां ॻाल्हि ॿोल पे कई मौजूदा जेका सूरत हाल आहे, सियासी सूरत हाल मुल्क में, ख़ासि करे विफ़ाक़ी गादी वारो शहर हिन वक़्तु भरियल आहे। सिकंदर मोहसिन साहब ॻाल्हि कई थी, सिंध में बि सूरत हाल जेका आहे साम्हूं आहे। हीअ जेको थ्योरी हुई त 2 सालनि लाइ इहे को सेटअप आणिजे, उनखे हलाइजे, पोइ एहतिसाब कजे। यानी कि जेको नारो आहे पहिरीं एहतिसाब पोइ इंतिखाब, जेको हमेशह फ़ौजी आमिर हणंदा रहिया आहिनि, त एस्टेब्लिशमेंट जी हिकिड़ी साज़िश या हिकिड़ी ख़्वाहिश उहा 2-3 सालनि खां मार्केट में हुई। ऐं हाणे जेके इहे इवेंट्स हिक ॿिए जे पोयां थियनि पिया, उन मां लॻे थो त हाणे उहे पंहिंजी उन थ्योरी ते अमल करणा पिया वधनि। उहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते। हिन वक़्तु जेको मोहसिन साहब ॻाल्हि थी त सियासी पार्टियूं जेके आहिनि, जिन खे असां जमहूरी दुनियूं पाकिस्तान जूं चऊं था, जेके कल्ह बि गॾु हुयूं, अॼु बि मुस्लिम लीग नून जा ख़ासि करे ॾाढा मुस्बत बयान आया आहिनि। त इहे सभु जेके सियासी दुनिया तव्हां ॻाल्हि कई, जॾहिं पाण प्रोग्राम शुरू कयो त थी सघे थो MQM वरी बि थेड़ खाई वञे, या इमरान ख़ान जेको सुनामी मार्च जो ऐलान करे छॾियो आहे, त हफ़्ते खनि में जेकॾहिं निगरान सेटअप जो ऐलान न थियो त सुनामी मार्च कंदसि। हिन पोज़ीशन में कहिड़ियूं पार्टियूं आहिनि जेके तव्हां सम्झो था त एस्टेब्लिशमेंट जी इहा जेका रांदि आहे उनजो हिसो बणिजंदियूं, ऐं कहिड़ियूं पार्टियूं आहिनि जेके साबित क़दम रहंदियूं, ऐं छा ही मौजूदा सेटअप ही जेको बाक़ी 2 महीननि जो मुद्दो आहे, उन वक़्त ताईं खणी वञण में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत कामयाबु थींदी? अता जेका पार्टीज़ कहिड़ियूं एस्टेब्लिशमेंट सां गॾु आहिनि, उहो तव्हां ॾिसो त 5 सालनि में गेम अहिड़ी थी आहे रिकन्सिलेशन ते, या ॿी जेका सियासी माहौल आहे, त का पार्टी एस्टेब्लिशमेंट जे मुकमल हथ ते कमु करण लाइ तयारु न हुई। PMLN खे कई मौक़ा मिलिया त गवर्नमेंट खे टॉपल करे, 2 पार्टीज़ खे हुया, MQM पावर मां 4-5 दफ़ा वई, पर को मामिलो न थियो, जंहिंजे करे हुननि बाद में तव्हां ॾिठो त हिकिड़ो ॿाहिरां माण्हू ताहिर क़ादरी खणी आया, उनखे MQM जॉइन कयो, वरी हुनखे होश अची वियो, वापसि मोटी विया। त कल्ह MQM सां गॾु ताहिर क़ादरी सां गॾु परवेज़ मुशर्रफ जी पार्टी ऐं शेख रशीद जा कुझु माण्हू आहे, तस्वीरूं गॾु हुयूं। त हाणे तव्हां ॾिसो त बिल्कुलु इहे किथे जा माण्हू आहे, ऐं जेको माण्हुनि जो तइदाद बि उहो घणे भाङे तव्हां जंहिं झंग जे इलाइक़े मां, झंग ज़िले सां तालुक़ थो रखे ताहिर क़ादरी, घणा उतां जा माण्हू आहे, मतिलबु औरतूं बि, ॿार बि। अच्छा, उहो पंहिंजे जाइ ते हीअ जेका थ्योरी ॻाल्हि त तव्हां कयो त उहो गवर्नमेंट हाणे कीअं थींदो, हिन वक़्तु सॼो ज़ोर थींदो केयरटेकर सेटअप ते। केयरटेकर सेटअप आणियो, अहिड़ो आणियो जेको तव्हांजे मर्ज़ी जो न हुजे, उहो ज़ाहिर एस्टेब्लिशमेंट पंहिंजी मर्ज़ी जो आणणु थी चाहे, ऐं आणण खां पोइ जेका उहो गेम कंदा, हाणे उहो हाणे प्रोलॉन्ग कीअं करे, केयरटेकर सेटअप थींदो वधि में वधि, हाणे थिए त 9 ॾींहंनि जो, हाणे पोइ त ज़ाहिर वरी सुप्रीम कोर्ट ॾे वञनि, आर्मी जे टेक ओवर जो को चांस कोन थो लॻे। पर हालतूं ॾिसो स्क्रिप्ट जंहिं तरीक़े सां हलियो आहे, ऐं अञा जेकॾहिं जीअं हाणे सिंध में वाक़िया थिया आहिनि फायरिंग जा, ऐं पीपल्स पार्टी स्ट्रॉन्ग स्टैंड न, पर आर्मी जेकॾहिं तव्हांजो त आर्मी जे टेक ओवर जो चांस कोन्हे, त आर्मी टेक ओवर न कंदी त हीअ हुकूमत वेंदी कीअं? ज़ाहिर आहे राजा परवेज़ अशरफ आर्मी हिकिड़े सूरत में टेक ओवर करे सघे थी त हीउ सॼो मामिलो प्रोलॉन्ग करे, हिते फ़साद वधे, हिते जेको तहरीर स्क्वायर आहे सोकाल उहो बि ख़राबु थिए, सॼे मुल्क जे अंदरि जीअं हज़ारा बिरादरी यकजहती माण्हू निकिता, ईअं सॼे मुल्क में वरी माण्हू निकिरनि, सॼो माहौल ठही अचे, त पोइ ज़ाहिर आहे हर माण्हू चाहींदो त जीअं हाणे हुते कोयटा जे अंदरि तव्हां ॾिसो यकराए थी वियूं, जेके धुरियूं चवनि पियो फ़ौज न बि अचे या गवर्नर रूल न बि लॻे त लॻाइणो पियो, त पोइ हिकिड़ो आर्मीअ लाइ कॉल ॾिसो न। पहिरियां ताहिर क़ादरी आयो त रुॻो हुन शुरूअ में ॻाल्हि कई त बाबा असीं त चाहियूं था त मुल्क में इलेक्शन जा रिफॉर्म्स थियनि, पोइ हुननि होरियां पंहिंजी माना जीअं असीं पहिरियां प्रोग्राम में ॻाल्हि कयोसीं त ॿिली थेले मां कढी उन्हनि पोइ हुननि चीफ इलेक्शन कमिशनर ते अटैक कयो, उनखां पोइ 3 फेज़ में हुननि अटैक कयो, होरियां गवर्नमेंट ते, तख़्त लाहौर ते, तख़्त इस्लामाबाद ते। अच्छा, हाणे जेको आख़िरी अटैक कयूं हिते आया त पोइ गवर्नमेंट टॉपल करण जी ॻाल्हि कयूं, त इहो ई त मां जेका ॻाल्हि जोड़णु पिया चाहियो उहा इहा त इहो ई ताहिर क़ादरी साहब, इहे ई पार्टीज़ सुभाणे मिलिट्री खे कॉल ॾेई सघनि थियूं, ऐं मिलिट्री खे कॉल करण जो हिकिड़ो ॿियो ऑप्शन बि आहे, जेकॾहिं मुल्क में सिविल हिकिड़ी डिसओबीडेंस ऐं बुरान थी वञे, कोर्ट कॉल करे सघे। रुॻो इहो पियो चवणु चाहियां त फ़ौजी मुदाख़लत खां सवाइ हिन हुकूमत खे त ॿियो को तरीक़ो कोन्हे न आइन में त तव्हां घर मोकिले सघो,
हिन वक़्त ताईं सुप्रीम कोर्ट जो जेकॾहिं को डिसीजन आयो आहे त उहो बि वज़ीर आज़म जी गिरफ़्तारी जो आहे। बिल्कुलु। ऐं वज़ीर आज़म जी गिरफ़्तारी जो मतिलबु इहो कोन्हे त वज़ीर आज़म नाल थी वञे एज़ अ मेंबर ऑफ नेशनल असेंबली, जेसिताईं हुनखे सज़ा नथी अचे तेसिताईं उहो वज़ीर आज़म रहंदो। हाणे उहो केस हलंदो, नेब रेफरेंस फाइल कंदी, रेफरेंस जी सुनवाई थींदी ऐं इहे 1.5-2 महीननि में फ़ैसिलो ज़ाहिर कोन थो अचे। ठीकु आहे, 1.5-2 महीना ही जेल मां बि वेही ऐं वज़ीर आज़म जो उहिदो संभाले सघे थो। हुनखां सवाइ ज़मानत जो ऑप्शन बि आहे, ज़मानत लाइ बि ज़ाहिर हुकूमत वेंदी, सुप्रीम कोर्ट में बि वेंदी, हाई कोर्ट में बि वेंदी। त ऐं सदर खां इस्तीफ़ा कहिड़े हिसाब सां ॾींदो त ज़ाहिर आहे फ़ौजी मुदाख़लत खां सवाइ हिन जमहूरी सिरिश्ते जी तॾावेड़ मुमकिन कोन्हे। हाणे उन लाइ जीअं तव्हां चयो प्रोलांग थिए ई अहिड़ियूं थियनि, उनखां पोइ को क़दम खणे आर्मी, त आर्मी जेसिताईं न ईंदी विच में, जेसिताईं हू अची इक़्तिदार न संभालींदी, हिते मार्शल लॉ एमरजेंसी या इन क़िस्म जो जीअं मुशरफ आयो, तंहिंखां सवाइ हिन हुकूमत खे नथो हटाए सघे। सुप्रीम कोर्ट हाणे अचूं था पाण इमरान ख़ान साहिबु, उन जीअं ई वज़ीर आज़म ख़िलाफ़ इहो फ़ैसिलो आयो, तहरीक इंसाफ़ जो हंगामी इजलास सॾायो। उन इजलास खां पोइ हुननि ऐलान कयो, 7 मुतालबा पेश करे छॾिया आहिनि। हुननि चयो आहे त फ़ौरी तौर ते निगरान सेटअप जेको आहे सो अनाउंस कयो वञे ऐं उहो मुका वारो न हुजे, सभिनी ग़ैर जानबदार हुजे, जेको सभिनी दुनिया जे सलाह मशवरे सां आंदो वञे। ऐं उनखां सवाइ उन्हनि जा ॿिया मुतालबा बि आहिनि, पर बुनियादी मुतालबो इहो आहे त फ़ौरी तौर ते निगरान सेटअप क़ाइमु कयो वञे। त हाणे इमरान ख़ान बि हिननि हालतुनि जो फ़ाइदो वठी उहो बि हाणे अची वियो आहे साम्हूं, पर मुंहिंजो न आहे ख़्यालु त हू ताहिरुल क़ादरी जे जेको हीउ एडवेंचर आहे इन जो हिसो बणिजंदो। तव्हां छा था सम्झो त हीउ जेको हिते शुरू थियो आहे इहो कीअं पंहिंजे मंतक़ी अंजाम ते पहुचंदो? छा इहे दुरियूं जीअं MQM जो ज़िक्र कयो, हाणे वरी तहरीक इंसाफ़ वारो मामिलो बि अची वियो आहे, इहे हिन में शामिलु थी वेंदा धारा में, या ॿिया के इशूज़ थींदा, को मुतालबा हुन मञा वेंदा ऐं हू पाणी हलियो वेंदो, या बिलाख़िर फ़ौजी मुदाख़लत ते इहो मामिलो? हिकिड़ो ई हिन जे अंदरि गवर्नमेंट जे अंदरि सेफ आहे एग्ज़िट, उहो इहो आहे त हीअ फ़ौरन समूरनि सियासी धुरनि सां सलाह मसलत कनि ऐं केयर टेकर सेटअप जो अनाउंसमेंट कनि। ऐं उनजे अंदरि हीअ जेको ताहिरुल क़ादरी साहिबु आहे, इमरान ख़ान उनखे मुशावरत में शामिलु कनि, पर ज़ाहिर हाणे इहो थींदो कोन, छो जो ताहिरुल क़ादरी 2 स्टेप्स अॻिते हलियो वियो, हिकु बि न 2 अॻिते हलियो वियो। हिकु त इस्लामाबाद अची वियो, ॿियो त गवर्नमेंट चए त आहे ई कोन, ऐं टियों ज़ाहिर हाणे उन रिमूवल जी ॻाल्हि थो करे अॼु हाणे हर ॾींहुं। ऐं नंबर ॿियो त लॉन्ग मार्च जो 2 ॾींहं हलियो, ट्रेवल थियो, 3 ॾींहं इस्लामाबाद में रही विया, 3 ॾींहं थी विया, इहो वधंदो वञे मामिलो, वञण जो कोई इम्कान कोन्हे। छो जो ताहिरुल क़ादरी राति जेको चयो त सुभाणे 11 वॻे ख़िताबु कंदुसि ऐं उते ई मां ॿुधाईंदुसि त अॼु वज़ीर आज़म फ़ैसिलो आयो, कहिड़ी ख़बर त हुनखे धुरनि चयो जे त 24 कलाकनि में तोखे हिकिड़ो ॿियो इंजेक्शन ॾींदासीं जंहिंमें हीउ सॼो सिस्टम क्रम्बल थींदो। पर जेका सियासी तौर ते हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, पॉज़िटिव ॻाल्हि आहे त जेके मेजर प्लेयर्स आहिनि, पीपल्स पार्टी आहे, PMLN आहे, Q आहे, MQM आहे, INP आहे, जेके ॿियूं सॼियूं मुल्क जूं धुरियूं आहिनि, उहे हिन महिल ताईं कंहिं बि अहिड़े डिमांड में शामिलु न थियूं आहिनि। हाणे हुकूमत पंहिंजा कार्ड्स रखिया आहिनि पाण वटि, ऐं ज़ाहिर हुकूमत जो सॼो पावर वज़ीर आज़म जे बजाए ज़ाहिर आहे ज़रदारी साहिब वटि, ऐं हू वेठा आहिनि कराची। उते ज़रूरु हू करे कुझु रहिया आहिनि, पर हुननि वटि ऑप्शन्स महदूद आहिनि। हिकिड़ो त आर्मीअ खे कॉल कनि, तव्हां ॾिठो त बलोचिस्तान में वॾे वॾो मुतालबो त आर्मी कॉल कनि, आख़िर में कोयटा में आर्मी कॉल न कई, हुननि चयो गवर्नर रूल लॻायूं था, आर्मी कॉल नथा कयूं। हिते इस्लामाबाद में आर्मी मौजूदु आहे, पर ज़ाहिर जेको सेंसिटिव एरिया आहे, डिप्लोमेटिक इनक्लेव रिज़र्व फोर्स को रखी अथऊं, पर हिकिड़ी आर्मी जे हवाले करणु शहर ऐं कर्फ्यू लॻाइण वारी सूरत हाल उहा शायदि नौबत कॾहिं गवर्नमेंट न चाहींदी। हे चाहींदा त कंहिं तरीक़े सां अॼु टॉक्स में वञनि ऐं ताहिरुल क़ादरी खे या इंगेज कनि ऐं केयर टेकर सेटअप ते वञनि, ऐं केयर टेकर सेटअप ई हिननि खे वाहिद एग्ज़िट थी सघे थो। पर हाणे केयर टेकर सेटअप जेको हुननि ऑलरेडी तय कयो पाण में या अंडरस्टैंडिंग ई, उहो त ॿिए तरह जो, हीअ त ॿिए तरह जो था चाहिनि। हिननि जे केयर टेकर सेटअप में त एहसाब आहे, हिननि जे केयर टेकर जे सेटअप में त ज़ाहिर आहे हिनखे प्रोलॉन्ग करणो पिया, वधाइणो पिया, आईन में गुंजाइश कोन्हे, पर कोर्ट ॾेखारी वञी सघनि था, वरी उनजे पुठियां वरी एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल शयूं थींदियूं, त उहो सॼो जेको मामिलो आहे उहो अञा वधीक ख़राबु थींदो। न पर हाणे हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन में तव्हां सम्झो इहो था त हुकूमत हाणे हरूभरू हिन ते बदद न रहे, त असांखे पंहिंजो टेन्योर पूरो करिणो आहे। जेकॾहिं हालतूं एॾियूं ख़राबु आहिनि त इलेक्शनूं जेके हिन वक़्तु बि असेंबलियूं ख़तमु करे इलेक्शन चूंडुनि जो ऐलान करणु खपे, निगरान सेटअप जो ऐलान थियणु खपे, ऐं जेको हालतूं आहिनि उनखे मामूल लाइ आणण लाइ कोशिशि। इहो वाहिद ऑप्शन आहे, इहो आइनी ऑप्शन आहे। इन जे अंदरि जेको ताहिरुल क़ादरी साहिबु वारो हीउ मुतालबो आहे त गवर्नमेंट वञे, हीउ जेको इतिहादनि सां प्रॉब्लम थींदो त वज़ीर आज़म खे हटाइजे न हटाइजे, वरी ॿीहर ज़ाहिर आहे उनखे वोट ऑफ कॉन्फिडेंस जे हिन खे रखिजे, ॿिए खे रखिजे। ऐं नंबर 3 जेको मुल्क जे अंदरि जेको हाणे ॾिसो हीउ हिते त मामिलो फ़िलहाल इस्लामाबाद में थियो आहे, D स्क्वायर में थोरी घणी बेचैनी आहे, ऐं होरियां होरियां मुल्क जे अंदरि उहा बदनज़मी वधे थी। पर इहो ताहिरुल क़ादरी सां गॾु इमरान ख़ान बि इहो मुतालबो कयो आहे त सदर ज़रदारी फौरी तौर ते इस्तीफ़ा ॾे, इन जो केतिरो? बिल्कुलु, ॾिसो सॼी कहाणी आहे, हीअ आहे ज़ाहिर आहे, हीअ सभु पॉलिटिकल फोर्सिस एस्टैब्लिशमेंट सभु सम्झनि था त हीअ जेका गवर्नमेंट आहे
हीअ हुन जे राजा परवेज़ अशरफ जे वञण सां को फ़र्क़ु कोन थींदो। अल्टीमेटली पावर त आहे सदर साहब वटि, हू त ज़ाहिर आहे सभु चाहींदा त जेका बि गेम थिए उन में सदर ज़रदारी पंहिंजे उहिदे ते न रहे, ऐं ज़ाहिर आहे हू बि ईअं हाणे हू ईअं त कोन वेंदा, हुनखे हटाइण जो हिकिड़ो मैकेनिज़म आहे। पहिरियां त ज़ाहिर आहे पार्लियामेंट वारो मामिलो ॻाल्हि सम्झ में अचे थी त तव्हां केयरटेकर सेटअप अनाउंस कयो, निगरान अची वञे, सॼो मामिलो हले, पर सदर खे हटाइण जो जेको आहे इलेक्ट्रल कॉलेज जेको सेटअप आहे उहो त कोन्हे को, उहो हिकिड़ो ई तरीक़ेकार आहे। या त फोर्स में तव्हां हुनखे हटायो, जेको बि कानून तौर ते जाइज़ कोन्हे, ॿियो इस्तीफ़ा ॾियण जो को मामिलो कोन्हे, जंहिंजो मतिलबु इहो आहे त इहो मामिलो वधंदो, अञा ख़राबु थींदो, ऐं अला न करे सुभाणे जेकॾहिं पीपल्स पार्टी ऐं PMLN गॾिजी ऐं मुल्क जे अंदरि का हिकिड़ी ॼन सिविल नाफ़रमानीअ जी कॉल, त पोइ ही जेके इस्टेब्लिशमेंट जा मोहरा जेके 50,000 माण्हू खणी था अचनि, त पोइ पीपल्स पार्टी PMLN त 5 लख 50 लख माण्हू गॾु करे सघंदी मुल्क जे अंदरि, त पोइ छा हाल ऐं बुरान थींदो। चलो ख़ुदा ख़ैर करे, मुल्क जूं हालतूं बहितर थियनि ऐं जमहूरियत बि क़ाइमु रहे मुल्क में। प्रोग्राम टाइम ख़तमु पियो थिए, पर सुभाणे बि इन इशू ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त इन हवाले सां वधीक जेका इंफॉर्मेशन आहे पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाए सघूं। तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हालतूं हर कलाक में तब्दील पियूं थियनि, हर मिंट में तब्दील पियूं थियनि। सुभाणे असां जॾहिं प्रोग्राम अचूं तेसिताईं हालतूं अलाए किथे वञी पहुचनि, पर वरी बि ख़ैर जी दुआ करणु खपे। ऐं ख़ासि करे सिंध जा माण्हू जेके जमहूरियत पसंदि माण्हू आहिनि, जिन हमेशह जमहूरियत लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि खे हिन जमहूरी जेको सिरिश्तो आहे, जमहूरी निज़ाम आहे, उनखे उनजी मज़बूती जी दुआ बि करणु खपे। उन लाइ जेतिरो उनजो वस आहे उन लाइ कोशिशूं करणु खपनि। ऐं मुल्क में जमहूरियत हूंदी त सभु इदारा बहितर थींदा ऐं इदारनि जी बहितरी आवाम जी बहितरी आहे। ईअं ई जीअं माज़ी में थींदो रहियो आहे, हर 5-8 सालनि खां पोइ जमहूरियत खे पटरी तां लाथो वियो, उनजे करे ई असांजा अॼु ताईं जमहूरी इदारा उहे सगारा न आहिनि थी सघिया। त वरी बि इन उमेद सां त सुभाणे जॾहिं असां प्रोग्राम करणु ईंदासीं त मुल्क में जमहूरियत बहाल हूंदी ऐं जमहूरी इदारा पंहिंजो कमु कंदा हूंदा। असांखे ॾींदो इजाज़त ऐं इन जी दुआ सां त सुभाणे वरी जमहूरियत जे नए सिज सां असां हाज़िर थींदासीं। सुभाणे ताईं ॾींदो इजाज़त। अल्लाह भाई।